सिंधु दरिया में गुड्डू ऐं सखर बैराज कोटड़ी बैराज से पानी वहकरन में वाध जो सिलसिलो जारी। पंजन वटि पानी वहकरे में घटताई जो रुझान बरकरार। हिन वक्त वहकरो 4,22,552 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। गुड्डू बैराज वटि पानी जो मथां वहकरो 6,12,269 ऐं हेठां वहकरो 5,82,942 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज वटि मथां वहकरो 88,120 ऐं हेठां वहकरो 4,38,390 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वटि मथां वहकरो 2,74,129 ऐं हेठां वहकरो 2,61,399 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। एशिया कप T20 टूर्नामेंट में रिवायती हरीफ पाकिस्तान ऐं भारत विच में हाई वोल्टेज मैच अॼु थींदी। पाकिस्तान ऐं भारत जूं टीमूं अॼु एशिया कप जे ग्रुप ए जी मैच में दुबई में आम्हूं साम्हूं थींदियूं। 6 महीननि दौरान ॿई टीमूं ॿियो भेरो आम्हूं साम्हूं थींदियूं। एशिया कप में भारत हिन वक़्त ताईं 19 मैचिस मां 10 में कामयाबी हासिल कई ऐं पाकिस्तान 6 मैचिस खटियूं। भारत 8 भेरा एशिया कप जो चैंपियन बणिजी चुको आहे ऐं पाकिस्तान इहो एज़ाज़ सिर्फ़ 2 भेरा हासिल कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जो बनू जो दौरो रखण वज़ीरिस्तान ऑपरेशन में शहीद थी वियल 12 जवाननि जी जनाज़े नमाज़ में शिरकत। वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल पारां CMH बनू में ज़ख़्मी जवाननि जी अयादत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त अफ़गानिस्तान ॾाढो वाज़ह करे छॾियो आहे त ख़वारिजनि ऐं पाकिस्तान में कंहिं हिक जी चूंड कई वञे। दहशतगर्दीअ जे वाक़िअनि में अफ़गान शहरी मुलविस आहिनि। खेनि पाकिस्तान मां कढण अटर आहे। समूरी क़ौम भारत जी प्रॉक्सीज़ ख़िलाफ़ मुतहद आहे। ख़वारिजी ऐं भारती प्रॉक्सीज़ जी हमेशह लाइ पाड़ खां पटण लाइ तयार आहे ऐं क़ौम जा बहादुर जवान वतन जी हिफ़ाज़त लाइ कुर्बानियूं ॾेई रहिया आहिनि। बहादुर जवाननि जूं अज़ीम कुर्बानियूं हमेशह यादि रखियूं वेंदियूं। मुल्क में हर क़िस्म जी दहशतगर्दी जो ख़ात्मो आणींदासीं। खैबर पख्तूनख्वा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिक्योरिटी फोर्सेस जा ऑपरेशन फितनाल हिंदुस्तान जा 35 दहशतगर्द मारिजी विया। कार्रवाइयुनि दौरान फायरिंग जी ॾेवट में 12 जवान शहीद। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस 10 खां 13 सेप्टेम्बर ताईं KP में 2 मुख़्तलिफ़ ऑपरेशन्स कया जंहिंमें ख़वारिजनि जे ठिकाणनि खे असराइते अंदाज़ में निशानो बणायो वियो। ऑपरेशन्स में भारतीय प्रॉक्सीज़ फितनाल ख़वारिज जा 35 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं गोला बारूद बरामद कया विया। बाजोड़ में फोर्सिस ख़वारिजनि जी मौजूदगी जे इतला ते इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन कयो। फायरिंग जी ॾेवट में भारतीय सरपरस्ती में कम कंदड़ 22 ख़वारिजी मारिजी विया। वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सिस जी कार्रवाई में 13 वधीक ख़वारिजी मारिजी विया।